नाज़रवा के कैंप ब्रेकिंग न्यूज़ तालुत मुबारकपुर में भागियो बुरड़ो ऐं जाफर बुरड़ो धुरन में कारे तकरार जो जरगो भागियो धुर ते 12 लाख रुपया दंड। भागियो बुरड़ो ऐं जाफर बुरड़ो धुरन में कारे तकरार जो जरगो सद्दाम बुरड़ो जी सरपंचे में थियो इल्जाम हेठ आयल धुर भागियो बुरड़ो मथा ॾोह साबित थियण ते 12 लाख रुपया दंड जी फतवा जारी। नाज़रवा के कैंप ब्रेकिंग न्यूज़ तालुत मुबारकपुर में भागियो बुरड़ो ऐं जाफर बुरड़ो धुरन में कारे तकरार जो जरगो भागियो धुर ते 12 लाख रुपया दंड। भागियो बुरड़ो ऐं जाफर बुरड़ो धुरन में कारे तकरार जो जरगो सद्दाम बुरड़ो जी सरपंचे में थियो इल्जाम हेठ आयल धुर भागियो बुरड़ो मथा ॾोह साबित थियण ते 12 लाख रुपया दंड जी फतवा जारी। मज़ीद ख़बरन ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।